सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। छाकाणि त यकीन रखंदा जेको कुझु कंदा आहियूं तहिड़ो पाईंदा कुझु न कुझु कर्म असांजा हूंदा ई आहे पोइ कॾहिं पंहिंजनि जा हूंदा आहिनि कॾहिं परावनि जा हूंदा आहिनि इन करे धर्म नीति बि आहे त असां जेका औलाद में थींदी आहे उहा बि कर्मनि जी हूंदी आहे कोई कर्म चुकाइण लाइ ईंदी आहे कोई कर्म वठण जे लाइ ईंदी आहे जीअं हिकिड़ो हक़ीक़ी वाक़ियो आहे तो शिकारपुर में दोस्त आहे ॿई निपट आहे कंहिं कम जा न हिकु निपट ॿियो मनहूस सफ़ा कम को लथल न इज़त न मुराद न मां न मर्यादा जेको बि चओ हुनजे लाइ सभु कुझु ठहंदो आहे इन करे कोई हुननि खे चङो कोन सम्झंदो इन करे ॿई ठीक झगड़ो लू हुया जॾहिं इंसान तंग थींदो आहे घुमी घुमी किथे इज़त ई न हुजे किथे वञे ई न आख़िर तंग थींदो आहे हुननि सोचियो चई हाणे ॿई निपट कम जा कोन्ह शहर में उहे कोई चङो कोन्हे सम्झंदो न को रिश्तो रखंदो आहे को नातो तंहिं करे त हलूं था बॉम्बे उते ॾिसंदा त ॿई बॉम्बे पहुता उते विया हाणे यादि कुझु कोन ठेलो लॻायूं कपिड़े जो या कंहिंजो त उधर ते हिन जो ठेलो हली पियो ऐं चङे नमूने कारोबार हलियो या थोरे वक़्त में हिननि कैबिन खोली ऐं हिनजी कैबिन में कारोबार में एतिरी खुली हिन जो चङो भलो दुकान थी वियो ऐं हे एतिरो त हिनजो तेज़ी सां कारोबार हलियो एतिरो चङो हलियो जे ॾिसंदे ॾिसंदे हिकिड़ो सुठो शोरूम थी वियो ऐं उन दौर में जॾहिं रुपया बि कोन हूंदा उन ॾींहंनि तक़रीबन हिननि खे 2.5 लख रुपया पंहिंजा थी विया ॾींहंनि में त जीअं हिननि एतिरो कमायो त पोइ जीअं कमाई थी हे बि पंहिंजो पाण खे चङो करणु लॻा समाज में माहौल में हिकिड़े दोस्त खे ख़्यालु आयो हाणे उहो घर वारा सभु होॾे नी सोचियो न हाणे जेकॾहिं हाणे असांखे 2-3 लख पंहिंजा नी एतिरा पैसा बि आहिनि हिन खे ॾियां छो न हिनखे आस्ते आस्ते सिलो पॉइज़न ॾेई करे ज़हर ॾेई करे ख़तमु करे छॾियां त सभु कुझु मुंहिंजो थी वेंदो ऐं उन दोस्त हिनखे ज़हर ॾेई करे मारे छॾियो ऐं जॾहिं मरी वियो इन जो तो लाश खणाए करे शिकारपुर आयो ऐं लाश सां गॾु 35,000 रुपया रोक खणी आयो हाणे उन वक़्तु जॾहिं रुपयो बि न हूंदो त 35,000 अची वञनि त केॾी वॾी रक़म हूंदी सो मुंहिंजे घर वारनि खे सभिनी खे चई त ख़राबु बीमार थी पियो तबियत सही अथसि ॾाढो इलाजु करायो मां त सभु कारोबार कयोसीं सो हिन जा 35,000 बि आहिनि हाणे गुज़ारे विया सो सभिनी ॾिठो जहिड़ो कोई शरीफ़ को चङो आहे ई न उते बि हाणे जेको एॾो ईमानदार हुजे एॾो शरीफ़ हुजे 35,000 रोक बि खणी अचे न त न ॾे त भई असांखे कहिड़ो पतो पवे आहे हुनखे 35,000 मिलिया वो लाश मिलियो लेकिन इज़हार में इज़त शान मान एॾो वधियो जंहिं जेको अंदाज़ न आहे सभिनि खे एॾी इज़त कंदा एॾो मान ॾींदासीं जॾहिं बि अचे कोई होॾे वञे हिन जे लाइ एतिरी इज़त हूंदी ऐं ॾिठूं एतिरो हिननि कमायो बि आहे दोस्त खे 35,000 बि ॾेई विया हिनजो रिश्तो बि जल्दी थी वियो ऐं जीअं रिश्तो थियो बॉम्बे वियो त घर वारे घर उते हिनखे पुटु थियो ऐं जीअं पुटु थोरो वॾो थियोसि आस्ते आस्ते वो बीमार थियण लॻो त जीअं हुनखे आस्ते आस्ते कंहिं महिल सनो बुखार कंहिं महिल ज़ुकाम कंहिं महिल कुझु आस्ते आस्ते बीमारी लहे न पई ऐं जो पुट में मोह तमामु घणो इन करे पुट सां गॾु हुजे हुनजो इलाजु शुरू कराए ऐं इलाजु कंदे कंदे पुट खे अस्पताल में घुमाईंदे पुछंदे ॾिसंदे कंदे तव्हांजो जो धंधो आस्ते आस्ते बंदि थियणु शुरू थी वियो दुकान ते तवजाई न ॾे वञे ई न आस्ते आस्ते बंदि थियणु शुरू थी वियो आख़िर
छोकिरो दिन ब दिन आस्ते आस्ते वधीक बीमार थींदो वियो। जो कारोबार बंदि करे जेके पैसा हुनखे खणी करे वरी शिकारपुर आयो वापसि। हिते वञो कंहिं महिल इलाज, कंहिं महिल किथे, कंहिं महिल कीअं कंदे हिनजो पुटु वधीक बीमार थींदो पियो। तव्हांजो जो सभु कुझु उते लॻी वियो ॿार ते, पर छोकिरो जो ठीकु न थियो। हिन ॾाढी कोशिशि कई ऐं कुझु वक़्त खां बाद जंहिं महिल ॾाढो परेशान हो, कुझु हुयुसि बि न, आख़िर पुट खे सुम्हाए करे मथो वेठो हूंदो, मोह हूंदो हुअसि पुट में ॾाढो, तव्हांजो पुटु कोमा में हलियो वियो ऐं 2-3 ॾींहं कोमा में रहियो बेहोश। ऐं हे हिन मथां वेठो हूंदो जेको पुट जे मथां, ऐं जीअं राति थी हे पुट जे मथां वेठो, उहो कोमा में पियो, पंहिंजी अखियुनि में जो पाणी वहणु शुरू थियो पुट जे ॾुख में, ऐं ठीकु थिए तो जीअं जीअं जो पाणी अखियुनि में जो किरे पियो त छोकिरे जे मथां गलनि ते किरे पियो, मुंहं ते किरे पियो। त जीअं मुंहिंजे मुंहं ते पाणी किरियो, छोकिरे जो अखि खोली, जीअं हिन ॾिठो अखि खोली के साह में साह पियो ऐं मुंडे तकियो ऐं चुसि इहे सभु ठीकु आहे, सही त आहे, हाणे तबियत कीअं, मां जेको परेशान आहे। ऐं उन अखियूं मथे खणी करे न ॾिठो नड़े, चुसि मूंखे सुञाणे थो, तूं मुंहिंजो पुटु आहे, सभु कुझु मुंहिंजी जान, मुंहिंजो जीवन, सभु कुझु तूं आहे, तोखे सभु मूंखे आहे कोन। मां तुंहिंजो पुटु कोन आहियां। चए तो मुंहिंजो पुटु आहे, चए मां तुंहिंजो दोस्त आहे, जेको पाण ॿई गॾु हलिया हुआसीं, मां तुंहिंजो भाईवारो, तूं मूंखे ज़हर ॾेई करे मारियो पैसनि जे करे ऐं तूं सभु कुझु फॿायो, इन करे हाणे मां जनम वठी करे तुंहिंजे पुट में पंहिंजो बदिलो वठण जे लाइ आयो आहियां। हाणे जे तूं मूंखे तड़फायो, मां बि जहिड़ा हिते हलियासीं तोखे सभु कुझु बर्बादु तबाह करे छॾियो। हाणे तोखे कुझु बि न बचियो आहे, जहिड़ो हलियासीं हुन खां बि वधीक कयो मां, जेको तूं मूंखे तड़फायो मां मूंखे कई गुना वधीक तड़फायो थो मां। सो हाणे मुंहिंजो बदिलो पूरो थियो, सो हाणे मां तोखे ॿुधायां त मां पंहिंजो बदिलो पूरो करे मां हलायां थो। ऐं छोकिरे अखि ॿुधी हलियो वियो। सो हक़ीक़त में असां जेका मुठी बंदि करे ईंदा आहियूं, असां कुझु न कुझु कारम खणी करे ईंदा आहियूं। इन करे हिते असांजो वास्तो उन कर्मनि सां पवंदो आहे। इन करे असांजे ॻाढ़ो पुराण में आहे भई असांजी औलाद बि आहे त उहा बि असांजे कर्मनि सां आहे। जेकॾहिं अॻु में असां कंहिंसां चङो हलिया हूंदासीं, बहितर हलिया हूंदासीं, कंहिंखे सुख ॾिनो हूंदोसीं, त पोइ उहा असांजी औलाद ओतिरी चङी हूंदी, असांजी फर्मा बरदार हूंदी, आज्ञावान हूंदी, इज़त वारी हूंदी, असांखे मान ॾींदी, उहा असांखे पंहिंजो बदिलो चुकाईंदी आहे, असांखे एतिरो ख़ुशियूं ॾींदी आहे। पर जेकॾहिं असां कंहिंखे अॻु में ॾुखायो हूंदोसीं त पोइ औलाद अहिड़ी थी आहे, ॾुख तकलीफ़ परेशानियूं ॾींदी आहे, पंहिंजो बदिलो वठंदी आहे। ऐं जेकॾहिं असां कंहिंजी इज़त खे उछालियो हूंदोसीं त औलाद अहिड़ी हूंदी आहे, अहिड़ा कर्म कंदी, अहिड़ो कुझु कंदी, असांजी इज़त मिटी में मिलाए छॾींदी आहे। तंहिंजे करे असां हिते जेके बि हूंदा आहियूं, असांखे कुझु न कुझु कर्म भोगणा हूंदा आहिनि, कुझु न कुझु असां वठण जे लाइ ईंदा आहियूं। तंहिंजे करे असां इंसान जेके बि आहियूं, असां आयासीं मुठी ॿधी करे, पर जॾहिं त असां वञूं त यादि रखणु खपे असांजी मुठी ख़ाली हुजणु खपे। पंहिंजा कर्म पूरा करे जान छॾाए वञूं, हरू भरू ॿिया अहिड़ा कर्म न करूं जंहिंजा वरी मुठी भरे करे जनम जनम फिरंदा रहूं, बिठंदा